नाज़रीन ही नवाब शाह प्रेस क्लब जा कलमकारन सैयद अली मोहम्मद शाह लकियारी, कामरान अज़ीज़ुल्लाह अबड़ो, अब्दुल कादिर बलोच ऐं हाकिम ख़ासकेली ऐं उनजो ताज़ियती मेड़ाको जेको आहे नवाब शाह प्रेस क्लब में मल्हायो पियो वञे। अचो त उन्हनि जा जेके वारिस जेके शरीक आहिनि ऐं उनजा सहाफ़ी साथी जेके हिते शरीक आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो छा चवणु आहे। नहायती क़ाबिल एहतराम ऐं नवाब शाह प्रेस क्लब जे सीनियर साहब चाचा हाकिम ख़ासकरी साहब, साईं अली मोहम्मद शाह लकियारी साहब, कामरान अज़ीज़ अबड़ो साहब ऐं अब्दुल कादिर बलोच साहब जी यादि में ताज़ियत मेड़ाको रखियो आहे। इहे असांजा चारई साहबी जेके आहे सीनियर साहबी उहे असां लाइ हिकिड़ो माना छपर छांव आहे। असां उन्हनि सां घणो सिखिया बि आहियूं ऐं उन्हनि घणी असांजी रहनुमाई बि कई। अॼु जेको बि असां आहियूं उहो उन्हनि जे करे आहियूं ऐं उन्हनि जे इदारनि खे इदारे नवाब शाह प्रेस खे ठहिण में उन्हनि जो वॾो किरदारु आहे। असांजी दुआ आहे त अल्लाह ताला खेसि जन्नत में आला मक़ाम। हिननि जो सहाफ़त में ऐं कलम में वॾो हिकिड़ो कंट्रीब्यूशन हो। असांखे हिन जो जेको सडनली विछोड़ो आहे उन ते ॾुखु पहुतो आहे। हीअ असांजा सिर्फ़ु कलमकार न हुआ पर असां जेके जूनियर हुआसीं उन्हनि जे लाइ इहे छपर छांव हुआ। असांखे हर मोड़ ते हीअ जेको आहे सो हिदायतूं बि ॾींदा हुआ, असांजी निगरानी बि कंदा हुआ। असांखे ॾाढो ॾुखु पहुतो आहे त हिन जो जेको विछोड़ो आहे, पर हर माण्हूअ खे वञिणो आहे। असांजी इहा दुआ आहे त हिननि खे जन्नतुल फिरदौस में अता फ़रमाए। ये असांजा सीनियर साहब इहा दुनिया छॾे हलिया विया ऐं असां उन्हनि खां घणो कुझु सिखियासीं। उहो असांजे लाइ जूनियर्स जे लाइ ॼण छपर छांव हुआ। हीअ जेके बि असांजा चारई जेके सहाफ़ी आहे इहे तमामु सीनियर सहाफ़ी आहे ऐं वॾा तजुर्बेकार सहाफ़ी आहे, हक़ सच लिखण वारा सहाफ़ी आहे ऐं हिननि जे वञण खां पोइ यकीनन सहाफ़त में असां वटि हिते ख़ाल पैदा थियो आहे जेको भरणु ॾाढो ॾुखियो आहे। मुंहिंजो बाबा साईं मोहम्मद हाकिम तक़रीबन 35 साल हिन सहाफ़ती दुनिया सां वाबस्ता रहिया, जंहिंमें उन्हनि कई समाजी ख़िदमतूं कयूं। हिन मुआशरे लाइ, हिन समाज जे लाइ बहितरी लाइ तमामु घणियूं महिनतूं कयूं, कोशिशूं कयूं। अलाह साईं खेनि जन्नत नसीब कंदो। हिननि जे सुठो हिकिड़ो किरदारु रहियो आहे नवाब शाह प्रेस क्लब न पूरी सिंध लाइ। हिकु बहितरीनु उन्हनि सहाफ़त कई ऐं सरअंजाम ॾिनो, हर ॾुख सुख में दोस्तनि सां ई पहुचंदा हुआ। हीअ सहाफ़त जा पाए जा सहाफ़ी हुआ, पंहिंजे इदारनि सां कमिटमेंट हुआ। आख़िर हिननि जो ग़म असांखे महसूसु रहंदो। जेके ही असांजा दोस्त या असांजा सीनियर जेके हिन जहान मां छॾे विया आहिनि उन्हनि खे यादि करणु इहा वॾी ॻाल्हि आहे। आज ये हमारे सीनियर सहाफ़ी साईं अली मोहम्मद शाह लकियारी साहब, अब्दुल कादिर बलोच साहब, हाकिम अली ख़ासकली साहब, मेरे बड़े भाई कामरान अज़ीज़ुल्लाह अबड़ो साहब आज हम में नहीं है, पर उन्होंने हम में रहकर और हमारे साथ रहकर हमारी जिस तरह से तरबियत की, सहाफ़ी तरबियत की, और उन्होंने अपनी अमली ज़िंदगी में काम कर कर दिखाया कि एक तहकीकी सहाफ़त और तहकीकी रिपोर्टिंग कैसे की जाती है। अॼु जेके बि आहिनि असांखां विछी त ज़रूरु विया आहिनि पर असांखे यादि ज़रूरु आहिनि ऐं ईअं असां हर साल हिननि खे यादि कंदा ईंदासीं त मां भाए थो त असां मां कंहिंखे बि नौजवाननि खे बि परवाह न थींदी त भई को केरु कंहिंजो वाली वारस कोन्हे को। नाज़रीन ही नवाब शाह प्रेस क्लब जे सहाफ़ियुनि जूं कलमकारनि जूं मां ॻाल्हियूं ॿुधूं। उनजो चवणु आहे त ही जेके कलमकार हुआ नवाब शाह प्रेस क्लब जा सैयद अली मोहम्मद शाह लकियारी, कामरान अज़ीज़ुल्लाह अबड़ो, अब्दुल कादिर बलोच, हाकिम ख़ासकेली ऐं उन्हनि जी जेके नवाब शाह जे शहरनि जे लाइ जेके ख़िदमतूं आहिनि, जेके उन सहाफ़ती ख़िदमतूं जेके उन अंजाम ॾिनियूं आहिनि ऐं उन पंहिंजे जेका सॼी समूरी ज़िंदगी जेका आहे उहा सहाफ़त में वक़फ़ करे छॾी ऐं उन्हनि जे वञण सां जेको तमामु घणो ख़ाल पैदा थियो आहे। कैमरामैन मोहम्मद आज़म भट्टी सां गॾु रहीम लाशारी, अवामी आवाज़ TV, नवाब शाह। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।